लाइ राय उन ई वक़्तु मुक़ररु कंदा आहिनि जॾहिं हू ॾिसंदा आहिनि त हाणे हीअ राय असां पेश कयूं ऐं ॾिसूं त उहो उन ते पूरो अचे थो या नथो अचे। आमतौर ते नेगेटिव क़िस्म जी राय, ख़राब राय या गंदी या एॾी असली किरियल हरकत हूंदी आहे जंहिंमां माण्हूअ जे सोच जी अक्कासी बि ज़ाहिर तौर ते थींदी रहंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं बि माण्हूअ खां कंहिंजे लाइ पुछो त हू तव्हांखे हुनजा एतिरा त अवगुण ॿुधाईंदो जो तव्हां ॿुधी हैरत खाईंदो त हिन खे एतिरी कीअं ख़बर आहे। जेको बि माण्हू हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त जेको माण्हू ॿियनि जा ऐब ॻोल्हे थो त अलाह ताला उन जे पोयां वरी हिकिड़ो ॿियो माण्हू बसे छॾींदो आहे जेको उन जा ऐब ॾिसंदो आहे। राय रखंदड़ ख़ासि तौर ते ख़राब उन मख वांगुरु हूंदो आहे जेको हमेशह सुठी शइ छॾे ऐं ख़राब ते वञी वेहंदो आहे ऐं ख़राब शयुनि जी हमेशह तलक़ीन कंदो रहंदो आहे ऐं उन खे साबित करण जे लाइ हू कोशिशि कंदो रहंदो आहे। कॾहिं बि कंहिंजे लाइ जेकॾहिं को तव्हां लाइ को राय मुक़ररु करे थो त माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते एतबार न कयो, छो जो उहे त ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। माण्हू ॿाहिरी दुनिया ते कंट्रोल नथो करे सघे पर पंहिंजी अंदरूनी दुनिया ते पंहिंजो पाण खे त चङी तरह सुञाणे थो, सम्झे थो, पोइ उन जी फिकिर करण जी का बि ज़रूरत कान्हे का। तव्हां लाइ जेकॾहिं को माण्हू राय मुक़ररु करे थो त उनखे दरगुज़र कयो ऐं तव्हां अॻिते वधंदा हलो। जेका बि तव्हांजी तबियत आहे, जेका बि तव्हांजी शख़्सियत आहे या जंहिं बि तरीक़ेकार सां तव्हां को कमु कयो था पिया त पोइ टेंशन करण जी का ज़रूरत ई कान्हे का, फिकिर करण जी का ॻाल्हि ई कान्हे का या ॻणती करण त हुते लाज़िम आहे ई कोन। तव्हां जेकॾहिं घणनि माण्हुनि जी राय वठणु शुरू कंदव या घणनि माण्हुनि खां पुछणु शुरू कंदव त मां कीअं आहियां या फलाणो माण्हू कीअं आहे त हू त उहा ई राय ॾींदा। जेकॾहिं उहो दोस्त हूंदो त तव्हांखे सुठी राय ॾींदो, पर जेकॾहिं उहो माण्हू उन जो दुश्मन हूंदो त उहो मुखालफ़त में उहा राय ॾींदो ऐं तव्हांजे ज़हन में उहो अक्स हमेशह लाइ ठही वेंदो त वाक़ई हीउ माण्हू ख़राबु आहे या हीउ माण्हू उन लेवल जो न आहे।